मुका प्यारो दे यारो केरू इदू कया मुझो हाने छो तू पूछे छो तोल छे एक अहिड़ो फनकार जंहिंजी आवाज़ में मोहब्बत बि हुई, दर्द बि हो ऐं विछोड़े जी सोज़ बि हुई। संदसि गीत सिर्फ़ ॿुधण लाइ न हूंदा हुआ पर महसूसु करण लाइ हूंदा हुआ। सिंध जी ओताकुन खां वठी वॾियुनि स्टेजनि ताईं हिकु ई आवाज़ माण्हुनि जे दिलनि ते राज कंदो रहियो ऐं उहो आवाज़ हो मोहम्मद उर्स चांडियो। जॾहिं मोहम्मद उर्स चांडियो यकतारे चपड़ीअ ते सुर छेड़ींदो हो तॾहिं हज़ारे दिलनि जा लिकल अहसास जागी पवंदा हुआ। जलाल चांडियो खां पोइ जेकॾहिं कंहिं फ़नकार सिंध जी लोक मौसीक़ीअ खे नई सुञाणप ॾिनी त उहो फ़नकार मोहम्मद उर्स चांडियो हो। सिंध जे मशहूरु ऐं यकतारे चपड़ीअ जे निमाणे फ़नकार मोहम्मद उर्स चांडियो जो जनमु साल 1962 ईस्वीअ धारे ज़िले कंबर शहदाद कोट जे इलाइक़े गाजी खोहावड़ भरिसां नंढड़े ॻोठ मीरपुर में अर्ज़ मोहम्मद चांडियो जे घर में थियो। संदसि ख़ानदान सादो ऐं ग़रीब ज़रूरु हो पर मुहबत इख़लाक़ ऐं सक़ाफ़त सां माला माल हो। नंढपण खां ई मोहम्मद उर्स चांडियो निहायत मासूम तबियत वारो ॿारु हो। खेसि राग सुरनि ऐं मौसीक़ीअ सां बेहद लॻाव हूंदो हो। जॾहिं ॻोठ में का महफ़िल लॻंदी हुई या को फ़नकार राग ॻाईंदो हो त नंढड़ो उर्स कलाकनि जा कलाक वेही उन्हनि सुरनि खे ग़ौर सां ॿुधंदो रहंदो हो। ग़ुरबत ऐं घरेलू मजबूरियुनि सबबि मोहम्मद उर्स चांडियो तालीम हासिल न करे सघियो पर कुदरत खेसि अहिड़ो त अनमोल आवाज़ अता कयो जेको अॻिते हली संदसि सुञाणप बणियो। चवनि था त जवानीअ में जॾहिं खेसि इश्क थियो त उन इश्क संदसि दिलि में दर्द जा अहिड़ा अहसास पैदा कया जेके बाद में संदसि गीतनि में साफ़ महसूसु थियण लॻा। मोहम्मद उर्स चांडियो राग जी शुरूआती सिख्या पंहिंजे मामे दोदे ख़ान चांडियो खां वरिती। दोदो ख़ान चांडियो पाण बि राग सां वास्तो रखंदो हो ऐं हुन नंढपण खां ई उर्स जे अंदरि लिकल फ़न खे सुञाणे वरितो हो। बाद में मोहम्मद उर्स चांडियो सिंध जे अज़ीम लोक फ़नकार यकतारे चपड़ीअ जे बेताज बादशाह जलाल चांडियो सां वाबस्ता थियो, जितां हुन यकतारे चपड़ीअ जे फ़न में मुकमल महारत हासिल कई। जलाल चांडियो न सिर्फ़ संदसि उस्ताद हो पर संदसि लाइ हिकु अहिड़ो रहनुमा बि हो जंहिं खेसि मौसीक़ीअ जी दुनिया में अॻिते वधण जो हौसलो ॾिनो। साल 1981 ईस्वीअ में मोहम्मद उर्स चांडियो पंहिंजे फ़न जी बाक़ाइदा शुरूआति कई। शुरूअ में संदसि ऑडियो कैसेट नंढियुनि कंपनियुनि मां रिलीज़ थींदियूं रहियूं पर संदसि आवाज़ में अहिड़ो त दर्द ऐं सचाई हुई जो माण्हू थोरे ई वक़्त में संदसि दीवाना बणिजी विया। पोइ उहो वक़्तु बि आयो जॾहिं संदसि मशहूरु गीत तूं त धारियो आहीं यार तोते नाहे मयार मार्केट में आयो ऐं उन हिकु ई गीत खेसि रातो राति सुपर स्टार बणाए छॾियो। हीउ गीत सिर्फ़ु हिकु गीत न हो पर आशिक़नि जे दिलनि जी आवाज़ बणिजी वियो। सिंध जे हर शहर हर ॻोठ हर होटल हर ओताक ऐं हर महफ़िल में सिर्फ़ु मोहम्मद उर्स चांडियो जो आवाज़ गूंजण लॻो। माण्हू संदसि गीत ॿुधी रोई पवंदा हुआ छो त संदसि आवाज़ में दर्द मुहबत विछोड़ो ऐं सचाई मौजूदु हूंदी हुई। ख़ासि तौर ते नौजवान संदसि गीतनि सां पंहिंजा अहसास ॻंढींदा हुआ। साल 1990 ईस्वीअ ताईं मोहम्मद उर्स चांडियो सिंध जे मक़बूल तरीन फ़नकारनि मां हिकु बणिजी चुको हो। संदसि सादगी भरियो अंदाज़ मासूम चहिरो ऐं दिलि खे भाईंदड़ आवाज़ माण्हुनि खे पाण ॾांहुं छिके वठंदो हो। मोहम्मद उर्स चांडियो सिर्फ़ सिंधी ज़बान ताईं महदूद न रहियो पर हुन मारवाड़ी उर्दू सिराइकी ऐं बलोची ज़बाननि में हज़ारे गीत ॻाया। संदसि मुख़्तलिफ़ कंपनियुनि मां 2000 खां वधीक ऑडियो ऐं वीडियो CDs रिलीज़ थियूं जेके अॼु बि वॾे शौक़ सां ॿुधियूं वञनि थियूं।
फ़न जी दुनिया में वॾी शोहरत माणण बावजूद मोहम्मद उर्स चांडियो निहायत सादो ऐं मुहबत कंदड़ इंसान रहियो। हू ग़रीब माण्हुनि सां बेहद मुहबत कंदो हो ऐं हर कंहिं सां पंहिंजाइप सां मिलंदो हो। संदसि तबियत में का बि वॾाई न हुई। माण्हू चवंदा हुआ त उर्स चांडियो जेतिरो वॾो फ़नकार हो ओतिरो ई वॾो इंसान बि हो। 4 मई 2018 ते ओचितो संदसि तबियत ख़राब थी वई, जंहिं बाद खेसि राजपूत इस्पताल मुंतक़िल कयो वियो। तबियत वधीक ख़राब थियण ते खेसि लियाकत नेशनल इस्पताल कराची नियो वियो, जिते डॉक्टरनि संदसि जान बचाइण जी भरपूर कोशिश कई, पर संदसि ॿई गुर्दा कमु करणु छॾे चुका हुआ। आख़िरकार 7 मई 2018 ते 56 वरनि जी उमिरि में मोहम्मद उर्स चांडियो हिन फ़ानी दुनिया खे अलविदा चई पंहिंजे ख़ालिक़ हक़ीक़ी सां वञी मिलियो। संदसि वफ़ात जी ख़बर ॿुधी सॼी सिंध सोग में ॿुॾी वई। हर अख आली हुई ऐं हर ज़बान ते संदसि गीत हुआ। संदसि आख़िरी आरामगाह संदसि अबाणे ॻोठ मीरपुर में मौजूदु आहे, जिते अॼु बि संदसि मदाह वॾी मुहबत सां हाज़िरी भरींदा आहिनि। मोहम्मद उर्स चांडियो 2 शादियूं कयूं। पहिरें घर मां खेसि 8 नियाणियूं ऐं 5 पुट, जॾहिं त ॿिए घर मां 4 नियाणियूं ऐं 1 पुट जी औलाद आहे। अॼु मोहम्मद उर्स चांडियो असां में मौजूदु नाहे, पर संदसि आवाज़, संदसि दर्द भरिया गीत ऐं संदसि यादूं हमेशह सिंधियुनि जे दिलनि में ज़िंदा रहंदियूं। जॾहिं बि सिंध जी लोक मौसीक़ीअ जो ज़िक्र थींदो, तॾहिं मोहम्मद उर्स चांडियो जो नालो इज़त ऐं मुहबत सां ज़रूरु वरितो वेंदो। जेकॾहिं तव्हांखे सिंध जे हिन अज़ीम फ़नकार मोहम्मद उर्स चांडियो जी ज़िंदगीअ जी ही कहाणी पसंदि आई हुजे, त पोइ असांजे यूट्यूब चैनल MH पयार खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। हिते तव्हांखे सिंध जे मशहूरु फ़नकारनि, शाइरनि, सूफ़ी बुज़ुर्गनि ऐं तारीख़ी शख़्सियतुनि जूं अहिड़ियूं ई दिलचस्प ऐं मालूमाती कहाणियूं ॾिसण लाइ मिलंदियूं। वीडियो खे लाइक, शेयर ऐं कमेंट ज़रूरु करियो ऐं पंहिंजी मुहबत सां असांखे सपोर्ट कंदा रहो। अव्हांजे ताउन जूं महिरबानियूं। मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।